सिंधड़ी वासिन औरत वियम जी सहूलत न मिलण करे फौत थी वई। फौती औरत जे वारसनि जो चवणु आहे त ग़लत रत लॻाइण सां असांजी न्याणी फौत थी वई आहे। ज़िम्मेवारनि खिलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फराहम कयो वञे। इन हवाले सां रिपोर्ट ॾिसूं था असद शर जी रिपोर्ट में। सिंध जे अंदर हामला औरतूं जिते वियम जूं सहूलतूं न हुजण करे ख़ानगी वियम घरनि में सवनि जी तादाद में रोज़ हयातियूं विञाए रहियूं आहिनि। उन सॼे मामले ते हेल्थ केयर कमीशन समेत समूरा सिहत जा लाॻापियल इदारा ऐं इख्तियारियूं ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि। अहिड़ी रीत गुज़िरियल ॾींहुं साईंदाद स्टेशन जे ॻोठ ताज मोहम्मद पहोड़ जी रवासण 25 वरियनि जी साहिब ख़ातूं पहोड़ खे वियम जे लाइ मीरपुर ख़ास जे न्यू टाउन वारे इलाइक़े में क़ाइम निजी मेडिकल सेंटर आंदो वियो, जिते वियम जे दौरान औरत में रत जी खोट सबबि मीरपुर ख़ास जे खरी क्वार्टर वारे इलाइक़े में क़ाइम ख़ानगी मेडिकल सेंटर जी लेबोरेटरीअ तां पैसनि एवज़ संदसि वारसनि रत वरितो, जंहिंजे लॻण बाद औरत खे रिएक्शन थी वियो। संदसि सॼो जिस्म सुॼी ऐं फाटी पियो। औरत खे नाज़ुक हालत में कराची मुंतक़िल कयो वियो त हू लाॾाणो करे वई। औरत जे ताज़े ॼावल ॿार समेत 4 ॿारड़ा यतीम ऐं लावारस थी विया आहिनि। उन हवाले सां वारसनि दाहींदे चयो त असां लेबोरेटरी में वियासीं, उते वञी रत जो वरितोसीं, उन जा पैसा बि साॾा ऐं अचानक असां चयो त सुठो रत आहे असांखे ॾे पियो। हुन इहा ई ॻाल्हि कई त आहे कोन, पर जेकॾहिं आहे त 2,000 रुपया वठनिसि तव्हां मूंखे ॾियो। असां अलनूर जेका अस्पताल बि आहे ऐं उन सां गॾु इहे जेका लेबोरेटरी आहे उन में अहिड़ो अमलो वेठल हो जंहिं असां खां पैसा बि वरिता ऐं रत बि ॾिनो। रत खणी जॾहिं अस्पताल में वियासीं त 2 मिंट या 3 मिंट उहो रत हलियो। रत हलण सां असांजी छोकिरी पंहिंजो पाण ख़ता करे छॾे ॾिनई ऐं उहो नंढड़ो मासूम ॿार जेको उन वक़्त ई पैदा थियो उहो खणी असां हिकु तरफ़ कयो। करण खां पोइ उन छोकिरी इहा हालत जो हंधा हंधा रत जे करे फाटी वई। हितां खां वेंदे असीं कराची सूधो वियासीं। अॼु असांजी इल्तिजा आहे त अहिड़ियूं लेबोरेटरियूं जेके इंसान दुश्मन हुजनि उन्हनि खे बंदि करियूं। पंहिंजो हाल कंहिंसां हो जेको ज़ुल्म कयो आहे असां सां कयो अथनि, उन खां पहिरीं कंहिंसां कयो अथनि ख़ुदा बहितर थो ॼाणे। हीअ त जेको थियो आहे अव्हां सभिनि जे अॻियां आहे, जेको बि तव्हां ॾिठो आहे। असीं कोन चाहींदासीं त ख़ुदा ॿिए कंहिंजो बि घर अॻिते लाइ ईअं ज़ुल्म सां रोए जी असीं अॼु रुनायूं मासूम आहिनि। सुप्रीम कोर्ट जे मुताबिक़ जेके बि इहे जेके ग़लति कमु कंदा आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ एक्शन खयो वञे ऐं हिननि ग़रीबनि सां मदद कई वञे। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त मुतासिर कुटुंब सां इंसाफ़ करे वारसनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। असद शहर, टाइम न्यूज़, सिंधड़ी।